नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त कथाउनि में ॿुधाईंदा आहिनि हा कि राम जी सीता खे रावण चुराए करे खणी वियो हा ऐं कृष्ण बि नंढे नंढे माखन चुराए करे खाईंदो हो। हा त इहे त देवता आहिनि, हा त छा देवी देवताउनि जे राज्य में बि न थींदो हो? हा ॾिसो पाण जीअं हिकु ॿुधायोसीं न भई हुन में सृष्टि स्वास्तिक में ही सत्युग त्रेता द्वापर कलयुग ईंदो आहे। जेकी आत्मायूं सत्युग में हूंदियूं उहो पुनर्जन्म वठी करे त्रेता द्वापर कलयुग में ईंदियूं ई सही। मतिलबु जॾहिं खां आत्मा मथां हेठि ईंदी त हुनखे वो तेसि ताईं मथे वापसि न वञी सघंदी आहे जेसि ताईं कलयुग अंत में पाण खे पंहिंजो पाप नथो वठणु अचे, परमात्मा बाप मथां त हिते ई पुनर्जन्म वठिणो पवंदो आहे न। हाणे कृष्ण त सतयुग में ईंदो, राम सीता त्रेता युग में ईंदा, त हुननि जी दुनिया त सुख शांति में हुई। छोजी हुननि जी दुनिया त स्थापन कंहिं कई हुई? परमात्मा राम कई हुई। त परमात्मा राम त पंहिंजे लाइ सुख शांति जी दुनिया ठाहे वियो न। त चोरी करणु ऐं माखन चोरी करणु या सीता खे चुराइण इहे त हिंसक ॻाल्हि थी वई, चोरी वारी ॻाल्हि थी वई न। त अहिड़ा कम सतयुग त्रेता में त न थिया, लेकिन जॾहिं उहे आत्मायूं पुनर्जन्म वठी वठी करे द्वापर कलयुग में आयूं न, जॾहिं हुननि जी आत्मायूं बि विकारनि जे वश थी वियूं, विकार अची विया हुननि में बि, ऐं उहे हिन विकार जहिड़ी दुनिया में ई रहंदा हुया त उन्हनि सां बि अहिड़ो कमु थियो हुयो। त इहे सभु जेकी कहानी लिखल आहिनि न, इहे द्वापर युग खां लिखल आहिनि कि द्वापर युग में कृष्ण जी आत्मा माखन चुराई, राम जी सीता खे रावण चुरायो। ये सतयुग त्रेता जी कहानी न आहे। सतयुग त्रेता में त सभु सुख शांति में रहंदा हुया। हा, त हिन जो यथार्थ अर्थ मतिलबु जेको ॾेखारींदा आहिनि न, राम जी सीता खे रावण चुरायो, हिन जो मतिलबु आहे कि पाण सभु आत्मायूं परमात्मा राम जी सीता ई आहियूं न। छोजी परमात्मा राम खे पाण सॾु था करूं, चवंदा आहिनि कोई कि तोसां ई असांजो सर्व संबंध थी, तूं माउ बि आहीं, पीउ बि आहीं, पति बि आहीं, साजन बि आहीं, सभु आहीं। त आत्माउनि जो हिकु तरीक़े सां चवंदा आहिनि न, राम जी सीता सची सची मतिलबु पतिव्रता हुई सीता। त आत्मायूं बि पंहिंजे परमात्मा राम खे ॾाढियूं सची सचियूं हुयूं। हुननि परमात्मा राम खां पहिरियों उहा मतिलबु परमात्मा राम सां ॾाढी सचियूं हुयूं, लेकिन जॾहिं उहे सीतायूं रावण जे वश अची वियूं, अर्थात राम जी परमात्मा राम जी सीताउनि में जॾहिं आत्माउनि में जॾहिं विकारनि जी प्रवेशता थी वई त उहो रावण जी कैद में अची वई न। हाणे आत्मा जी जेकी ओरिजिनल शक्ति आहे उहो त भुलिजी वई आहे। हाणे आत्मा विकारनि जे वश ई कमु थी करे त हुनजी कैद में आहे। आत्मा दुखी छो थी थिए? घड़ी घड़ी परमात्मा राम खे छो थी सॾु करे? छोजी उहा न चाहींदी हुई बि सच्चाई ते, मतिलबु चाहे बि थी मां सच्चाई ते हलां, लेकिन चाहींदे हुए बि उहा सच्चाई सां कमु नथी करे सघे। हा, ऐं दुनिया अहिड़ी थी वई आहे न, हिकु सच्चाई ते हलंदो, ॿियो हुनखे हलणु ॾींदो, त उहो भई हुनखे रहणो त हिते ई अथसि न जेसि ताईं परमात्मा राम हुनखे वठणु न अचेसि। त इहे पाण कल्ह बि कयोसीं न, जीअं कि सीतायूं परमात्मा जी सीतायूं कैद में आहिनि, त जॾहिं उहो परमात्मा खे यादि कंदियूं निराकार रूप में, तॾहिं उहो हुन रावण जे कैद मां निकिरी सघंदियूं। त असली में जो ये कहानी लिखल आहे न, राम जी सीता खे रावण चुरायो, ये हाणे जी ॻाल्हियूं आहिनि। उन्हनि जी आत्मा सां बि थियो हुयो, लेकिन असली राम जी पाण सभु आत्मायूं जेकी सीतायूं आहियूं, हुननि खे हाणे परमात्मा राम हिन रावण जी जेल मां छुड़ाइण आयो आहे। लाइ चए थो कि तव्हां मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां सभु हिन
विकार रूप जेका आहिनि उन्हनि ते जीत प्राप्त करे सघंदव। तो अच्छा सन्यासी भी हिन विकारनि जे कारण घर बार छॾे वेंदा आहिनि। हाँ असांखे अहिड़ो परिवार न खपे जिते काम क्रोध लोभ मोह अहंकार हुजे, छो जी जिते इहे 5 विकार न हूंदा आहिनि उहो घर परिवार हलंदो ई न आहे। अॼुकल्ह परिवार खे हलाइण लाइ काम विकार भी ज़रूरी आहे, लोभ भी ज़रूरी आहे, मोह भी ज़रूरी आहे, अहंकार भी आहे, त क्रोध भी आहे। चईंदा ॿारनि ते क्रोध न करूं त हलूं कीअं, सुधरदा ई न। न त हाणे अहिड़ी विकारनि में आत्मा क़ैद आहे, त अहिड़ी विकारनि खे मुक्त करण लाइ परमात्मा राम आयो आहे हाणे। ऐं उहो चए थो, उहो ई हुन ई असांखे इहे सही ॻाल्हियूं ॿुधाई अथई कि कृष्ण माखन न चुराईं। हुन त्रेता युग वारे राम जी सीता खे कोई चुराए न वियो, लेकिन हुननि जे जीवन में जेको बि ॾेखारींदा आहिनि टीवी आदि में, सीरियल्स आदि में, हुननि जे जीवन में इहो सभु कमु थियो हूंदो, लेकिन द्वापर युग खां थियो हुयो। ऐं असली त मुंहिंजी तव्हां सभु सीतायूं हाणे हिकु ॿ न, सिर्फ़ु हिकु राम जी सीता कैद में न आहे, पूरी दुनिया जी आत्मायूं जेकी सीतायूं आहियो उहे सभु आत्मायूं हाणे रावण जी कैद में आहियो। त मां परमात्मा राम त सभिनि आत्माउनि खे हिन रावण जी कैद मां छुड़ाइण आयो आहे। अच्छा ठीकु आहे, इन जो अर्थ इहो आहे। आध्यात्मिक जो रहस्य आहे न इहो आहे। बाक़ी त जेका कहानी में टीवी में लिखल आहे उहो त आहे, ॾिसूं ई था न, हाणे जी दुनिया में पाण सभु कुझु ॾिसूं था, रामायण महाभारत न, ही त हाणे जी प्रैक्टिकल कहानियूं ॾेखारियूं अथनि। ठीकु आहे, जी दीदी, हाँ, थैंक यू। थैंक यू।